ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। ॾेबारजा, गुपचाणी, हथोंगो, जोही, कुंभ, मीरपुर ख़ास ऐं भरपासे में बरसात जारी आहे। काज़ी अमन के इंशा, मिठियाणी, वाही पांदी, शहीद बेनज़ीराबाद में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। शहदाद कोट, सगियूं, शहदादपुर, ठिकराटो, खैरपुर, नौशेरो फिरोज़, मशाइख़ ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जारी आहे। अहम ख़बर मां शेयर कर रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासे बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। ॾेपारजा, गुपचाणी, हथुंगो, जोही, कुंभ, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जारी आहे। काज़ी अमन के इंशा, मिठियाणी, वाही पांदी, शहीद बेनज़ीराबाद में बरसात जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। शहदाद कोट, सगियूं, शहदादपुर, ठिकराटो, खैरपुर, नौशेरो फिरोज़, मशाइख़ ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जारी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासी जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त ॾेपारचा, गुपचाणी, हथोंगो, कुंभ, जोही, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि भरपासे वारे इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। काज़ी अमन के इंशा, मिठियाणी, वाही पांदी, शहीद बेनज़ीराबाद ऐं भरपासे में बरसात जो सिलसिलो जारी आहे।